अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम स्पेशल टॉक सां गॾु मां आहियां जो मेज़बान इशफाक अहमद। नाज़रीन, पाकिस्तान जी सियासत जेका है उहा इंतहाई दिलचस्प थी वई आहे। पाकिस्तान में काफ़ी दफ़ा पहिरियां बि तहरीक अदम एतमाद मुख़्तलिफ़ वज़ीर आज़मन ख़िलाफ़ पेश कई वई आहे, पर हिन वक़्त जेका सूरत हाल इन जे करे बि दिलचस्प थी वई आहे त इहो अपोज़िशन जो ख़्यालु आहे त इस्टेब्लिशमेंट न्यूट्रल थी वई आहे। ऐं इस्टेब्लिशमेंट जी न्यूट्रल थियण जी ॻाल्हि न हुकूमत खे हज़म पई थिए, न ई अपोज़िशन इन ते राज़ी आहे। हर कंहिंजो ख़्यालु इहो आहे, हर को इहो चाहे थो त इस्टेब्लिशमेंट जो हथ उन्हनि जे मथे ते हुजणु ज़रूरी आहे, छो त उनखां सवाइ हू कामयाब न थी सघंदा। असां ॾिसूं था त इमरान ख़ान पंहिंजी तक़रीरनि में, पंहिंजे जलसनि में अपोज़िशन खे ग़लति लफ़्ज़ इस्तेमालु पियो करे। ॿिए पासे अपोज़िशन जा जेके अॻवान आहिनि, बिलावल भुट्टो ज़रदारी प्रेस कॉन्फ्रेंस में हद खां वधीक कावड़ ज़ाहिर कई। मौलाना फज़लुर रहमान कल पार्लियामेंट लॉजिस में थींदड़ वाक़िअनि खां पोइ बि हद खां वधीक असांखे एग्रेशन में नज़र आयो। अपोज़िशन ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी जेका जंग आहे, या हुकूमत ऐं अपोज़िशन जी जेका जंग आहे, उहा हींअर लफ़्ज़ी जेका गोलाबारी आहे उन ते वञी पहुती आहे। ऐं पार्लिमानी ज़ुबान जो जेको इस्तेमालु आहे उहो तमामु घटि थी वियो आहे। पाकिस्तान जी करंट जेका सियासी सिचुएशन आहे उन ते ॻाल्हि कंदासीं। असां सां गॾु स्टूडियो में गॾु मौजूदु आहिनि ख़ुर्शीद अब्बासी साहब। वॾी महिरबानी, अव्हां जी सीनियर सहाफ़ी तज़िया निगार आहिनि। जॾहिं त टेलीफोन लाइन ते असांखे जॉइन कयो आहे अली अज़ीज़ जी जेके PTI जा MP आहिनि। सर, बहुत शुक्रिया आपका। सर, फरमाइएगा कि क्या इस्टेब्लिशमेंट अभी भी आपके साथ है? क्योंकि आपके बयानात से, वज़ीर आज़म के बयानात से लग रहा है कि जो हाथ था इस्टेब्लिशमेंट का वो उठ चुका है, जिसकी वजह से एग्रेशन बहुत ज़्यादा बढ़ चुकी है। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, बहुत शुक्रिया। देखिए, इस्टेब्लिशमेंट हमारे साथ नहीं है। इस्टेब्लिशमेंट का तो अपना एक स्टेटमेंट उनका आ गया है कि और वो होना भी नहीं चाहिए। उन्होंने कहा कि हमारा सियासत से कोई ताल्लुक नहीं है, जिसने जो मर्जी करे वो अपने हिसाब से करे, और मेरे ख्याल से इस्टेब्लिशमेंट का होना भी नहीं चाहिए। जैसे किसी की पार्टी के साथ वो एक उनका अपनी जो जिम्मेदारी है वो उसी पे माशाल्लाह पूरे पाकिस्तान को जो फौज का इदारा है वो अपने उसके पास और चीज़ों में काम है, इस चीज़ में वो नहीं पड़ेंगे। और उन्होंने कह भी दिया कि उसके इससे ऊपर कोई ताल्लुक नहीं है। अब रही बात कि जी आप जो और क्या कह रहे हैं सर? हेलो जी, आप क्या फरमा रहे हैं? और सर, मैं ये अर्ज कर रहा था कि क्या इस्टेब्लिशमेंट जो बज़ाहिर नजर आता है, और ये ऐलान भी किया गया है कि वो अभी सियासत में मदाखलत नहीं करेंगे, DGI SPR का जो बयान था वो भी कल का आपके सामने है, उसके बाद हमें यूं महसूस होता है कि ना सिर्फ हुकूमत बल्कि अपोजिशन दोनों तरफ से जो है वो गुस्से का इजहार किया जा रहा है कि इस्टेब्लिशमेंट हमारे साथ क्यों नहीं है। नहीं, इस्टेब्लिशमेंट हमारे साथ भी नहीं है। इस्टेब्लिशमेंट ने भी तो उनका तर्जुमान ने क्लियर कर दिया कि उनका इससे कोई ताल्लुक नहीं है। अब वो जैसा मर्जी समझे, उनको तो वैसे ही खौफ है ऑपोजिशन को, क्योंकि उनके पास नंबर पूरे नहीं है। और जिस तरीके से वो सियासत कर रहे हैं, कल भी आपने देखा दहशत गर्दी करना चाहिए उन्होंने एक कैपिटल में, इदारे में, इस्लामाबाद में, पार्लियामेंट जहाँ पे लॉजिस है उसके अंदर। तो ये तो गुंडागर्दी इस तरह से ये लोग करना चाह रहे हैं, प्रेशर टैक्टिक्स है, लेकिन उससे हमें कोई फर्क नहीं पड़ता। इससे एक अपने मुल्क को खराब करना चाह रहे हैं, बदनाम करने की कोशिश कर रहे हैं। इनका और कोई काम रह नहीं गया है, सवाए अब आखिर में यही हद करने के बाद रह गए कि इस तरीके से उल्टी सीधी हरकतें करें, लोगों को हैरेस करें, जो मुल्क की जो इस वक्त जो सूरत हाल है उसको डिस्टर्ब करें। बहुत अफसोसनाक कल इन्होंने मौलाना फजलुर रहमान ने, और मैं समझता हूँ मौलाना फजलुर रहमान का ये पूरा टोले ने मिल के ये मुशावरत करके ये हरकत गिरी हरकत की है। ये तो वैसे भी बैन है इनकी जो ऑर्गेनाइजेशन है। तो मैं तो बड़ा इस पर मजम्मत करता हूँ कि जो इन्होंने कल हरकत की है, क्योंकि इनके पास कुछ और चारा रहा नहीं। इन्होंने देखा कि हमारी जो अदम इत्तेमाद वो भी फेलियर की तरफ जा रहा है, तो ये इन्होंने हरकत करने की कोशिश की जो गैर मुनासिब है। ठीक है, अली अज़ीज़ जी साहब हमारे साथ मौजूद रहिएगा। ख़ुर्शीद अब्बासी साहब, अवां सिचुएशन सॼी ॾिसो पिया, अवां खे छा थो लॻे, अवां जो तजियो छा आहे त अपोजिशन वटि पंहिंजा नंबर पूरा आहिनि तहरीक अदम एतमाद खे जेको आहे कामयाब बणाइण जे लाइ? जेकॾहिं पूरा आहिनि त पोइ अपोजिशन एतिरो एग्रेशन में छो अची वई आहे, एतिरो कावड़ जो इज़हार छो पियो कयो वञे? पार्लियामेंट लॉजिस में जेका कल असां ॾिठोसीं, इहो सभु छो पियो थिए? जॾहिं तव्हां वटि नंबर पूरा आहिनि, तव्हां पार्लियामेंट में वञो, नंबर छो कयो ऐं वज़ीर आज़म खे जेको आहे पंहिंजे उहिदे तां हटाए छॾियो? बिल्कुलु, हाँ, सही था चओ। छो त हिज़्ब इख़्तिलाफ़ वारा चवंदा असां नंबर पूरा आहिनि ऐं हुकूमत बि चए थी असां वटि पूरा आहिनि। ठीकु आहे न, ॿई मुतमिन आहिनि, ॿिन्ही जे जेके मौक़िफ़ अची चुका आहिनि उहे बल्कि असां 172 खां वधीक आहिनि हिज़्ब इख़्तिलाफ़ थी चए। हाणे इहो त वरी उन ॾींहुं ख़बर पवंदी जॾहिं वोटिंग थींदी। अच्छा, फिर हिकु नफ़साती ॿार बि थींदा आहिनि
नफ़्साई तौर ते हुकूमत पंहिंजी ॻाल्हि कंदी, पंहिंजी ॻाल्हि कंदा। अव्हां खे नफ़सियाती तौर छा थो लॻे? वज़ीर आज़म जा बयान बि अव्हां जे साम्हूं आहिनि, ॾिसो, ॿई हिक ॿिए ख़िलाफ़ ज़ाती हमला, माना इहो नफ़सियाती जो असांखे नज़र थो अचे त माना ॿिन्ही जेको आहे जेको ज़हनी तवाज़ुन आहे उहो जेको असांखे हींअर सही कोन थो लॻे। ॿई ओवर थी विया आहिनि, हो बि कोशिशि ॿई पार्टियूं जेके आहिनि। तव्हां जेको ॻाल्हि था कयो त पार्लियामेंट राजिस में जेको कल्ह थियो त उते पुलिस छो वई? पहिरीं ॻाल्हि त इहा ॻाल्हि आहे त भई उनजा पंहिंजा माण्हू हुया, उन्हनि तव्हांखे ख़बर त हर कंहिंजा महिमान रहिया पिया हूंदा आहिनि, कंहिंजा गार्ड आहिनि, कंहिंजा कुझु आहिनि, सभु हूंदा आहिनि, भरियो पिया सॼो। ठीकु आहे, उन में वञी एक्शन करणु या ॻोल्हे कढणु या इहा बि सुठी ॻाल्हि न आहे। सही। तव्हां जॾहिं वोटिंग थींदी आहे ॾिठो वेंदो। ॻाल्हि इहा आहे त ॾिसो, हिन वक़्तु पोज़ीशन इहा आहे त सिंध में पीपुल्स पार्टी गवर्नमेंट तनक़ीद थिए थी त हिननि सिंध में कबाड़ो करे छॾियो आहे, माण्हुनि जा मसइला वधी विया आहिनि, किरायो वधी वियो आहे। उन खां पोइ जेको आहे सो उहे शयूं ॾिसो, तव्हां महांगाई जो इल्ज़ाम खणो था वफ़ाक़ी गवर्नमेंट ते, जेके लोकल जेके सिंध गवर्नमेंट जा मामला आहिनि उहे रुकिया पिया आहिनि, सही, उहे कोन पिया थियनि, माण्हुनि में तंग आहिनि, माण्हुनि जे मुखालिफ़ वेठा आहिनि हिते। अहिड़ी तरह वफ़ाक़ी गवर्नमेंट जे ख़िलाफ़ आहिनि माण्हू, महांगाई वधी वई आहे, फलाण थी वियो आहे। ऐं उहे माण्हू जेके प्राइम मिनिस्टर जे वेझो आहिनि या जेके जंहिंखे तव्हां को बि एस्टेब्लिशमेंट जो सभु नालो वठनि था, उनजो नालो वठी तव्हां का बि ॻाल्हि करे वञो मिसाल, त उन में जन टे साल साढे टे साल ताईं इंजॉय कयो, खाधो पीतो, पावर खे यूज़ कयो, पावर में इंजॉय कयो, त उनजे अंदरूनी बि इख़्तिलाफ़ आहिनि। PTI अंदरि बि कुझु अहिड़ा माण्हू आहिनि जेके पोइ रहिया आहिनि ऐं कुझु अॻिते निकिरी विया आहिनि। थींदो की फितरी शयूं, सही आहे। 3 साल साढा 3 साल वॾो अरसो हूंदो आहे, उन में इख़्तिलाफ़ात पैदा थींदा आहिनि ऐं विझड़ा बि थींदा आहिनि, ॿई शयूं। पर हिते उल्टो थी वियो आहे चकर। हाणे ॻाल्हि इहा आहे, हिज़्ब इख़्तिलाफ़ ऐं PTI ॿई मोर्चा बंधन, ॿई ॻाल्हि आहे तव्हां माण्हुनि लाइ छा था कयो? असां त माण्हुनि जी ॻाल्हि कंदासीं न, त भई तव्हांजी लड़ाई पंहिंजी जॻह ते खटे, को बि हाराए। ठीकु आहे। ॻाल्हि आहे त हुनजो आम माण्हू हिकिड़ो फ़ाइदो थींदो। छा हिज़्ब इख़्तिलाफ़ खे खटण सां महांगाई ख़तमु थी वेंदी? या ॿीहर जेकॾहिं मैंडेट मिले थो PTI खे, त छा वरी महांगाई ख़तमु थी वेंदी? या जेको अमन अमान जा मामला पैदा थिया उहे ख़तमु थी वेंदा? या उहे कुझु ग़लति फ़ैसिला थिया आहिनि जेके हिन गवर्नमेंट खां कराया विया, छा उहे वापसि ईंदा? घणी शयूं आहिनि। ठीकु आहे। तंहिंजे करे ॻाल्हि आहे त हिन वक़्तु इन ते यानी को बि दावा सां नथो चई सघे त उहो खटींदो या हाराईंदो, छो त हिन वक़्तु चवंदा आहिनि उर्दू घमसान जी लड़ाई आहे। हा, सही आहे। इहो नज़र पियो अचे। ऐं ॿियो जेको रवे जी तव्हां ॻाल्हि कई, इहे रवैया न हुअणु खपनि। इहे रवैया प्राइम मिनिस्टर तरफ़ां बि आया त मां हुनखे न छॾींदुसि, मां फलाणे खे छॾींदुसि, हुननि जे बाद न थींदासीं। कल्ह तव्हां ॾिठो जेको पार्लियामेंट राजिस में थियो त फौरन जेको रिएक्शन जेको थियो त पूरे मुल्क ब्लॉक कयो वियो, रोड ब्लॉक थी विया, वठोड़ थी वई। इन में लॻे थो त सियासत में जेका सभु जॻह जंग चई आहे उहा हाणे अमली जंग में तब्दील थी चुकी आहे। हाणे ॾिसणो इहो आहे त भई इहा तहरीक कामयाबु थी वञे या नाकाम, ॿिन्ही सूरतुनि में टेंशन वधंदो। सियासी टेंशन हिन मुल्क में हाणे वधंदो, यकीनन वधंदो। अली अजीज जीजी साहब, मुस्लिम काफ के जो वफाकी वजीर हैं बशीर चीमा साहब, उन्होंने दावा किया है कि वजीर आजम इमरान खान पंजाब में तब्दीली के लिए तैयार हो गए और वजीर आला को तब्दील करने जा रहे हैं, क्या कहिएगा इस हवाले से? जी, मैंने भी एक्चुअली सच्ची बात है, मेरी मुलाकात आज किसी से हुई नहीं है तबियत से। मैंने भी टीवी में देखा कि वो तैयार हो गए, जो टीवी अकॉर्डिंग टू जो टीवी की न्यूज़ है उसके हिसाब से मैं उसी पे बात कर रहा हूँ कि मैंने भी वहीं देखा कि वो उन्होंने कहा कि इस पे गौर करते हैं इस पे। अच्छा, वजीर आला पंजाब को तब्दील करने की वजह क्या हो सकती है? सिर्फ इत्तेहादियों को राजी करना या बेड परफॉर्मेंस? इससे तो देखिए मेरी कोई बात भी किसी से हुई नहीं, कब इससे मैं कह नहीं सकता हूँ। मेरी कोई बात होगी तो फिर मैं आपको इसके बारे में कह सकता हूँ। अब जाहिर है प्राइम मिनिस्टर है, वजीर आजम है, उन्होंने रखा था, वही सोच रहे हैं इस पे, तो कोई ना कोई इंशाल्लाह बेहतरी के लिए। लेकिन सर कल तक तो ये वसीम अकरम प्लस थे ना, तो आज हटाने की कोई ना कोई वजह तो होगी ना आपके पास? देखिए उस पर वो मैं आपसे वही कहा कि कोई बेहतरी होगी। पॉलिटिक्स है, पॉलिटिक्स में अप एंड डाउन चीजें होती रहती हैं, तब्दील किया जाता है, लाया जाता है, वो कोई ना कोई 100% बेहतरी होगी। जिसपे उन्होंने सोचा इसको इस तरह, जो मैंने खबर देखी टीवी में, तो 100% कोई ना कोई बेहतरी होगी इंशाल्लाह। अच्छा, आपके पास नंबर्स पूरे हैं? आप मुतमईन है कि तहरीक आदम एतमाद बिल्कुल नाकाम हो जाएगी? तभी देखे, नंबर गेम का है, नंबर हम तो पिछले कितने दिनों से कह रहे हैं, हमारे पास नंबर पूरे हैं। कल जो आपने बुखलाहट का शिकार देखा, इन पूरे PTM को, करप्ट टोले को, जो इन्होंने इस्लामाबाद में जिस तरीके से इस्लामाबाद को महफूज करने की कोशिश की, ये इनकी बुखलाहट और ये की हरकतें कि ये मुल्क का निज़ाम को बेड़ा गर्क कर दे, नैस बैस कर दे। जिस तरह मौलाना डीजल ने
1 घंटे के अंदर पूरे पाकिस्तान को ब्लॉक कर दिया। ये दहशतगर्द जमात, ये लुटेरे लोग हैं, ये इनको इस मुल्क से कोई मोहब्बत प्यार मोहब्बत नहीं है, ना इसकी आवाम के साथ। इनको सिर्फ अपना पैसा बचाना है। इनको अगर मोहब्बत होती क्या इस तरीके से करते हैं ये हरकतें, गिरी हुई हरकतें। ये मैं पहले भी कह चुका हूँ, फकीर के उससे भी नीचे, ये नीचे गिर चुके हैं पूरा टोला। ये इनको सिर्फ अपने पैसे से मोहब्बत और किसी से मोहब्बत नहीं है। अली अजीज जीजी साहब, इख्तलाफात अपनी जगह, लेकिन क्या आप पाकिस्तान में जॉइंट ने ब्लॉक किया? क्या आप नहीं समझते कि इख्तलाफात को एक तरफ रख के एहतराम होना चाहिए? इख्तलाफात तो होते रहते हैं किसी पॉइंट पे। परवेज मुशर्रफ दौर में आप मौलाना डीजल जिसको आज कह रहे हैं उसके साथ थे, आप उसके इत्तेहादी थे अपोजिशन में होते हुए, आज उसे डीजल कह रहे हैं। तो आप नहीं समझते कि जुबान का बेहतर इस्तेमाल हो सकता है सियासत में? क्योंकि आप बात करते हैं फिर अपोजिशन भी वही जवाब देती है, जिससे पूरे मुल्क का जो माहौल है वो खराब हो रहा है। और ये बात आप सिर्फ लीडरान जो करते हैं ये नीचे तक जाती है और हर बंदा जो है इस तरह की जुबान इस्तेमाल करता है। आप नहीं समझते कि बेहतर जुबान इस्तेमाल हो सकती है? ये तो देखें, ये हमारे मुल्क का कॉन्सेप्ट है, सच्ची जो बात है, वरना ऐसे चोरों को तो बाहर तो पूछा भी नहीं जाता। ये तो हमारी मीडिया की मेहरबानी है या लोगों की मेहरबानी, इनको इतना हाईलाइट करते हैं, वरना ऐसे चोरों लुटेरों को कोई पूछता है जो मुल्क के सर हुकूमत वफाक में हुकूमत आपकी है, कोई चोर है, कोई लुटेरा है, FIA है, नैब है, आपके पास सारे इन्वेस्टिगेशन इदारे जो आपके पास हैं, आप उन्हें जेल में डालें, केस बनाएं। हाल किया हुआ है इदारों को, जो हाल किया हुआ आहिस्ता आहिस्ता इदारे ठीक हो रहे हैं। और मुझे उम्मीद है इंशाल्लाह इदारे जब ठीक हो जाएंगे आप खुद देखेंगे ये सब के सब जेलों के पीछे होंगे, सलाखों के पीछे होंगे, जो जिस तरीके से उन्होंने लूटा हुआ है। अब इदारे को बेड़ा गर्क कर दिया, वो इदारा आहिस्ता आहिस्ता ठीक हो रहा है। मुझे उम्मीद है इंशाल्लाह ठीक हो जाएगा, लेकिन अभी भी बहुत सी बेहतरीन चीजें करने की जरूरत है। अभी भी कितने केसेस ऐसे पड़े हुए, क्यों नहीं सुधा? इस तरह प्राइम मिनिस्टर तो अपनी कितनी दफा तस्वीरों में कह चुके हैं, वो सुप्रीम कोर्ट से अपील कर चुके हैं, खुदा के वास्ते सजाएं दें, आपके पास इतने केसेस पड़े हुए हैं, हर जगह बोल चुके हैं। यहाँ से अब अंदाजा लगा लेना बाप, ठीक है? क्यों नहीं? जब बच्चे को भी उठाएंगे ना, बच्चा भी 3 नाम लेगा, 4 नाम, ये लोग ने इन्होंने मुल्क को लूटा हुआ है। क्या आपको हमें नजर नहीं आता? क्या औरों को इदारों को नजर नहीं आता? अफसोस की बात है सर, ये चीजें प्रूव करनी पड़ती हैं। मैं आपसे यही अर्ज कर रहा हूं कि इदारे हैं आपके पास, आप प्रूव करें, उनको जेल में डालें, आप पूरी जिंदगी उनको जेल में रखें। लेकिन इंशाल्लाह वो भी दिन आएगा, आप खुद देखेंगे इंशाल्लाह ये इदारे भी कैसे काम करेंगे और सब के सामने आ जाएगा इंशाल्लाह। दूध का दूध, पानी का पानी। खुर्शीद अब्बासी साहब, अवां खे लगे थो त अंपायर न्यूट्रल थी वियो आहे, इन जे करे ही तहरीक अदम एतमाद जेका आई आहे अपोजिशन खे लॻो आहे त अंपायर न्यूट्रल आहे, हाणे इहो कमु करे सघिजे थो? ऐं छा हुकूमत खे बि इहो अंदाज़ो थी वियो आहे त नवंबर में कयल जेका असांजी ग़लती हुई उन जे करे अंपायर न्यूट्रल थी विया आहिनि, हाणे उन जो जेको आहे रिज़ल्ट पियो अचे हुकूमत जे साम्हूं? जॾहिं जो पाण में झगड़ो थिए थो या बयानबाज़ी थिए थी, अंपायर के विच में खड़ी था अचनि। सही, यानी वो कहता है भाई हमारे भी सर पे उसका हाथ है, वो भी चाहे हमारे सर पे भी हाथ हो उसका। अंपायर फांसी वियो आहे भाई मां पंहिंजे घर वेठो आहियां कुंड ते, ऐं जॾहिं त ॿई ॻाल्हियूं इहे कंदा आहिनि त इहो हथु न हुजणु खपे, पर सभिनी जी ख़्वाहिश आहे त इहो हथु असांजे मथां हुजे। हर को न हाणे त सही पोजीशन इहा थी विया त तक़रीबन जेके बि सियासी पार्टियूं आहिनि उहे तक़रीबन इस जे आसरे ते वेठियूं आहिनि ऐं उनजो तक़रीबन हिसो थी वियो। सही, छो त पाकिस्तान जी सियासत में नज़रियात ऐं उसूल ख़तमु थी विया आहिनि, बिल्कुलु ख़तमु थी विया आहिनि। हाणे आहे मतिलबु सुफ़ाल टाइम पास करण वारी ॻाल्हि आहे ऐं शख़्सियत परस्ती वधी वई आहे। सही, असां नवाज़ शरीफ़ ते पहिरियों टोकंदासीं शख़्सियत परस्ती या भुट्टो साहब जे हवाले भई शख़्सियत परस्ती, असांजी शख़्सियत परस्ती हाणे PTI में नज़र अचे पई न। पाकिस्तानी सियासत जेका नज़रियातनि खां उसूलनि खां हटी करे शख़्सियत परस्ती जे सहारे ते हले पई ऐं उहे नज़र अचे पियो। इहे जॾहिं जड़ा थियनि था वठो वठि थिए थी, इहे शयूं अचनि थियूं साम्हूं असांखे। तंहिंजे करे हाणे त एस्टेब्लिश में फांसी वई आहे त असां सभई पंहिंजा कंहिंखे अॻिते कयूं, कंहिंखे पोइ कयूं, छो हर सभु उन लाइन में बीठा आहिनि। इहो नज़र अचे पियो। सही आहे, मुंहिंजे बयाननि मां हुनजे रवैयनि मां असांखे लिखत में त कंहिं कोन ॾिनो आहे, पर बयाननि मां हुनजे रवैयनि मां ख़बर पइजी थी वञे त केरु किथे बीठो आहे, केरु छा थो चाहे, कंहिंजी कहिड़ी ख़्वाहिश आहे। माज़ी में शयूं थींदियूं रहियूं। पर हाणे त तव्हां ॻाल्हि कई कार्रवाई जे हवाले सां, जंहिं हुकूमत 3.5 सालनि में जेको आहे सो ज़रदारी जो कुझु न बिगाड़े सघिया, कुझु साबित न करे सघिया। न नवाज़ शरीफ़ पूरी लिस्ट आहे, अवां नवाज़ शरीफ़ खां शुरू थियो, मरियम नवाज़ आहे, शाहिद खाक़ान अब्बासी आहे, ख्वाजा आसिफ आहे, ख्वाजा साद रफ़ीक, ख्वाजा सलमान रफ़ीक आहे, पूरी लिस्ट आहे नून लीग जी, पीपल्स पार्टी। ख़ुर्शीद शाह अवां खे ॾिसी वठो, 2 साल जेल में रहण खां पोइ साबित थिया छा थियो? कुझु बि न थियो आहे। हाणे इहे शयूं जेके ॾाढियूं ख़तरनाक आहिनि, छो त तव्हां जेकर हाणे कंदो अदम तरीक़े ते नाकाम थी वञे ऐं पोइ तव्हां कयो था वठ पकड़, त आम माण्हू सम्झो त हाणे इंतकाम था वठो। माना हाणे तव्हां सही
सिमन कोन था वञो तव्हां हाणे इंतकाम था वठो ठीकु आहे पर जे पहिरियों कंदा स्टार्ट ॾिसो इहा गवर्नमेंट आई छा ते आई हिन गवर्नमेंट जो पहिरियों नारो त असां जेको आहे सो इहो करप्शन ख़तमु कंदासीं नंबर 1 नारो जेको हुयो करप्शन खां ख़तमु आहे हाणे करप्शन ॿिया त इल्ज़ाम लॻनि पिया वधीक ऑर्गनाइज़ में करप्शन थिए पई ऐं साबिक़ा करप्शन ख़तमु कोन कई तव्हां ऐं जिन ते तव्हां करप्शन जा इल्ज़ाम लॻाया उन्हनि खे त कुझु न करे सघियो जेको करप्शन जो सॼो नज़रियो या जेको नैरेटिव ॾिसे पियो उनखे पाण खे हटायो वियो आहे अली अजीज जीजी साहब फरमाइएगा कि आप कह रहे हैं कि आपके पास नंबर पूरे हैं ठीक है नंबर पूरे होंगे आपके पास कल सिंध असेंबली की एक सीट पे सेनेट की जो है सेनेट का इलेक्शन हुआ है उसमें 4 तहरीके इंसाफ के एमपीए पाकिस्तान पीपल्स पार्टी के उम्मीदवार को वोट देकर आए हैं आपके पास तो सिंध असेंबली में जो एमपी हैं वो भी साथ देने के लिए तैयार नहीं है क्या आप जानते हैं कि वो 4 एमपीए कौन है आपके देखिए 2 तो पहले ही सेनेट में जो हमने को नोटिस भेज दिया था और अभी जो 2 दिए हैं जिसमें 4 कोई बता रहे हैं तो 4 हैं तो हमने नोटिस उनको दे दिया है और ये इनको सर्व हो जाएगा नोटिस अभी इस पे तो उस पर एक्शन हुआ है अब जो जमीन अपना भेज दे अपना उसका तो मैं कुछ नहीं कह सकता उनकी तो मैं कहा क्या मैं बोलूँ अभी मीडिया में बैठ के बाकी अल्हम्दुलिल्लाह इस वक्त जो फेडरल में हमारे MNAs हैं माशाल्लाह सब इंटैक्ट हैं वज़ीर आज़म इमरान खान के साथ हैं और वज़ीर आज़म जो कराची भी आए थे तो हमने भी सब तमाम MPs MNAs मिले और अपने वज़ीर आज़म के साथ हैं आप ये कह रहे हैं कि आप इन 4 MPs के खिलाफ कार्रवाई करने जा रहे हैं फरोश लोग हैं जो अपने मुल्क को भी बेच रहे हैं इनको तो पकड़ के कोड़े मारने चाहिए ऐसे लोगों को चाहे वो किसी भी जमात में हो इनको तो लटका देना चाहिए ये मुल्क दुश्मन लोग होते हैं ऐसे इनको तो मैं कहता हूँ लटका देना चाहिए ऐसे को चाहे वो किसी भी पार्टी में है और ऐसों को भी लटका देना चाहिए जो ये पैसे देके मुल्क के लिए खरीदते हैं लोगों को ये तो अभी तो बता रहा हूँ ये टोला पूरा करप्ट टोला है ये मुल्क दुश्मन टोला है पूरा ऐसे लोगों को भी लटका देना चाहिए और सर आप उनके खिलाफ कार्रवाई कर लीजिएगा लेकिन आपने शहरियार शहर के खिलाफ कार्रवाई क्यों नहीं की उन्होंने सेनेट में भी आपके खिलाफ वोट दिया और अभी पाकिस्तान पीपल्स पार्टी के लॉन्ग मार्च में वो कंटेनर पे चढ़े हुए थे हम अपनी पूरी कार्रवाई कर रहे हैं आप उससे बेफिक्र रहे हैं हम अपनी पूरी कार्रवाई कर रहे हैं लेकिन मैं तो कह रहा हूँ जैसे अनासर हैं ये मुल्क दुश्मन अनासर हैं इनको भी लटकाना चाहिए और जो इनको पैसे दे रहे हैं इनको भी लटकाना चाहिए ये मुल्क दुश्मन है ये मैं बिल्कुल सही बोल रहा हूँ मुल्क दुश्मन है ऐसे जमीन फरोश ये क्या अपने मुंह में घर में अपनी औलाद के अपने बीवी बच्चों के सामने अपने लोगों के सामने ये शक्ल दिखाने के लायक रहे लालच है ऐसे लोगों के ऊपर मैं कहता हूँ जो मुल्क दुश्मन लोग हैं इनकी ऐसे लोगों की वजह से तो मुल्क हमारा यहाँ पहुंचा होगा ऐसे ये लुटेरों की वजह से तो यहाँ पहुंचे लटका देना चाहिए इन सबको मुल्क साफ हो जाए हमारा अली अजीज जीजी साहब बहुत शुक्रिया वक्त देने के लिए नाज़रीन अली अजीज जीजी जो असां सां गॾु हुआ पाकिस्तान तहरीक इंसाफ जा MPN संदन अॼु बि इहो ई बयानियो आहे त इहे सभु करप्ट आहिनि जिन त 3 सालनि खां इन्हनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई का बि साबिती न थी सघी आहे मुख़्तलिफ़ अदालतुनि जा फ़ैसिला मौजूद आहिनि लाहौर हाई कोर्ट हुजे इस्लामाबाद हाई कोर्ट हुजे या सुप्रीम कोर्ट जा मुख़्तलिफ़ फ़ैसिला हुजनि मुख़ालिफ़ दौर जा जेके अॻवान आहिनि उन्हनि खे जेल में रखियो वियो उन्हनि ते केस दाख़िल कया विया पर नेब पारां का बि साबिती जेका आहे उन्हनि ख़िलाफ़ न थी सघी आहे हू अॼु बि PTI वारा इन बयानीअ ते क़ाइमु आहिनि त इहे करप्ट टोलो आहे ऐं इन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई थियणु घुरिजे जॾहिं त वफ़ाक़ में हुकूमत पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी आहे इन्वेस्टिगेशन इदारा उन्हनि जे अंडर में अचनि था हू चाहिनि त उन्हनि ख़िलाफ़ घणो कुझु साबित बि करे सघनि था जेकॾहिं हुजे त हिते वक़्तु थियो आहे ब्रेक जो ब्रेक खां पोइ हाज़िर थियूं था नाज़रीन प्रोग्राम में एक दफ़ो ॿीहर भली कार प्रोग्राम के पहिरें हिस्से में पाकिस्तान तहरीक इंसाफ जो अली अजीज़ जीजी असां सां गॾु लाइन ते मौजूद हुयो ख़ुर्शीद अब्बासी साहब असां सां गॾु मौजूद आहिनि लाइन ते हिन वक़्तु असांखे जॉइन कयो आहे पीपल्स पार्टी जे अॻवान नवाब वसाण साहब वॾी महिरबानी अवां जी नवाब वसाण साहब इहो ॿुधाइजो त पाकिस्तान पीपल्स पार्टी तहरीक अदम एतमाद में सभिनी पार्टियुनि खे लीड पई करे अवां छा था सम्झो त अवां वटि नंबर पूरा आहिनि क़ौमी असेंबली में तहरीक अदम एतमाद जे हवाले सां छो त असां ॾिसूं पिया त अवां जा जेके अॻवान आहिनि उहे इंतिहाई जेको आहे एग्रेशन में नज़र पिया अचनि लॻे ईअं थो त का डील हुई जेका डीरेल थी वई आहे ॾिसो पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशह जमहूरियत ते यकीन रखियो आहे या चाहियूं था त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे प्लेटफॉर्म ते जेको बिलावल साहब हितां कराची खां वठी इस्लामाबाद में जेको लास्ट कयो 10 ॾींहंनि जो जेको हुयो
वो तारीख़ी हुयो ऐं पंजाब में तमामु घणी पज़राई थी ऐं पंजाब में माण्हुनि वॾो तमामु घणो इस्तक़बाल कयो ऐं तव्हांखे इहा ख़बर हुजणु घुरिजे त पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशह जमहूरियत ते यकीन रखियो आहे ऐं असां को अहिड़ो को ॿियो को रस्तो अख़्तियार कोन कयो आहे। असां सिर्फ़ु इहो रस्तो अख़्तियार कयो आहे त जमहूरी तरीक़े ते अगरि असां वटि वोट आहिनि त असां बेतमादी जी रिथ पेश करे सघूं था। इहो असांजो राइट आहे, इहो असांजो हक़ आहे ऐं उन में जेकॾहिं कामयाबी इंशाअल्लाह ज़रूरु मिलंदी। इन जे करे त पाकिस्तान पार्टी आसिफ़ सरकारी साहिब या बिलावल भुट्टो सरकारी साहिब सभिनी अपोज़ पार्टियुनि मिली करे हिकिड़ो लाइमन तयारु कयो आहे। इंशाअल्लाह उते यकीन मूंखे लॻे पियो त इहो कामयाबी बेतमादी। अच्छा नवाज़ साहब इहो ॿुधाइजो त पाकिस्तान पीपल्स पार्टी खे छा मिलंदो तहरीक अदम एतमाद कामयाब थींदी त? वज़ीर आज़म अवां शहबाज शरीफ़ खे था बणाइण चाहियो, जॾहिं त वॾ वज़ारत पंजाब वारी शहबाज शरीफ़ जेको आहे परवेज़ इलाही खे या अलीम ख़ान ॾांहुं वञणी आहे त पीपल्स पार्टी खे छा हासिल थींदो? ॾिसो इहो अञा पाकिस्तान पीपल्स पार्टी अञा अहिड़ो को फ़ैसिलो कोन थियो आहे ऐं उहो फ़ैसिलो वक़्तु अचण ते कयो वेंदो ऐं उहो जेको क्लियर थींदो। ज़ाहिरी लीडर वेहनि था जॾहिं का ॻाल्हियूं थियनि पियूं त उन में ज़ाहिरी आहे असांजी पार्टी तरफ़ों या ॿी कंहिं पार्टी तरफ़ों हिकिड़ो लाइमन तयारु कयो वेंदो ऐं उहो ॾिसी सोची सम्झी अहिड़ो क़दम खयो वेंदो। बाक़ी बिलावल भुट्टो ज़रदारी पंहिंजी प्रेस कॉन्फ्रेंस में शहबाज शरीफ़ के वज़ीर आज़म थियण जे नाले जी जेको आहे तस्दीक करे चुका आहिनि सर। त उहो ठीकु आहे, उहो उनजो इहो मतिलबु न आहे त उहो जेको आहे त उहो बाद में ॾिसो न अगरि उहो शहबाज शरीफ़ थिए थो अगरि पार्टी उन ते एग्री आहे त उन में हर्ज कोन्हे। अपोज़िशन पार्टियुनि जो हर हिक जो राइट आहे। राइट मीन्स इन जे करे आहे की हुनजा उहो हिकिड़ो तय थियो आहे या ॻाल्हि थी आहे ज़रदारी आसिफ़ अली ज़रदारी साहिब सां शहबाज शरीफ़ या नवाज़ शरीफ़ उहे जेके बि ॻाल्हियूं हलनि पियूं हिकिड़ो पार्टी जी जमहूरियत जो हिकिड़ो सिलसिलो आहे ऐं जमहूरियत जे सिलसिले खे अॻिते वधाइण लाइ आसिफ़ अली ज़रदारी साहिब या बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब भरपूर अंदाज़ में कोशिशि कनि पिया। हाणे इमरान ख़ान जी जेकी लैंग्वेज आहे जेको हिन वक़्तु टीवी ते ॻाल्हाए थो इहो बिल्कुलु ग़लति आहे। इहो इनखे ॻाल्हाइण न घुरिजे, चाहे कंहिंजो बि दौरु हुजे ऐं उन में हर कंहिंजो राइट आहे, हर कंहिंजो हक़ आहे। अपोज़िशन पार्टी बेतमादी जी रिथ करे सघे थी। हाणे हीअ चाहे त सिर्फ़ु मां ई करणु चाहियां त इहो त बिल्कुलु ग़लति आहे। हिन हमेशह जमहूरियत जी लताड़ कई आहे ऐं जमहूरियत जी हिनखे अलॻि जी ख़बर कोन्हे ऐं जेको बि पार्टी लीडरशिप फ़ैसिलो कंदी उहो ज़ाहिरी आहे सभिनी खे क़ाबिल क़बूल हूंदो ऐं जेकॾहिं आसिफ़ अली ज़रदारी साहिब जेको चाहींदो या बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब जेको चाहींदो उहो ई थींदो। त हाणे उन में छा थो थिए छा नथो थिए पहिरियों त में बेतमादी रिथ कामयाब इंशाअल्लाह वेंदी, उन खां पोइ डिसाइड करे वठंदा जेको नवाब हसन साहब असां सां गॾु मौजूद रहिजो। ख़ुर्शीद अब्बासी साहब अवां छा था सम्झो त पाकिस्तान पीपल्स पार्टी इन में गेन कुझु करे सघंदी? छो त पंजाब में पाकिस्तान पीपल्स पार्टी जो एतिरो वजूद न आहे। तहरीक अदम एतमाद कामयाब थी बि वेंदी त शहबाज शरीफ़ जे वज़ीर आज़म सां मुस्लिम लीग नून अञा वधीक ताक़तवर थींदी जंहिंजो नुक़सानु अल्टीमेटली पंजाब में पीपल्स पार्टी खे थियणो आहे। पहिरीं ॻाल्हि त पीपल्स पार्टी खे जो फ़ाइदो पहुचंदो छो त मौजूदा गवर्नमेंट जेका इमरान ख़ान जी इहे 1-1 हिक ॿिए जे मुखालफ़त में आहे। ठीकु आहे, तव्हां छो त गवर्नर राज जी कोशिशि कई हुई सिंध में, ॿिया घणा मामला आहिनि अहिड़ा ऐं ॿिया घणा अहिड़ा इशू आहिनि जेके उथारिया विया आहिनि ॼाणी वाणी उनखे पीपल्स पार्टी फेस करे पई हिते ख़ासि तौर ते सिंध में, ख़ासि तौर ते MQM जे हवाले सां। सही आहे। ऐं जेके सियासी तजुर्बा सभु हिते थिया आहिनि पिछले 10-15 सालनि खां टोटल हिते थिया आहिनि। ठीकु आहे। जंहिंखे पीपल्स पार्टी फेस कंदी रही आहे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां ऐं जेके MQM जो स्टाइल आहे सियासत जो त जंहिं अंदाज़ सां हुनजी जेकी डिमांडूं आहिनि या ॾिसो न हाणे वज़ीर आज़म आयो हैदराबाद जो जेको ऐं हिन हितां जो प्रेशर कयो आहे वॾो 90 जो पर हुन में ॿी क़वतूं इन्वॉल्व आहिनि हिन करे न खोलाए सघिया पर हुनजी पंहिंजो टारगेट ते आहिनि। ठीकु आहे न, हुनजो इहो तंहिंजे करे हिन जे गवर्नमेंट जे वञण जो सभ खां पहिरियों फ़ाइदो इहो थींदो पीपल्स पार्टी खे पीपल्स पार्टी जो टेंशन घटि थींदो ऐं सिंध में जेके हुनखे धमकियूं मिलनि थियूं या जेके मामला थियनि पिया उनखे थोरो ईज़ी थींदो हुनजे लाइ कमु करण जे लाइ। MQM जेका डिमांड करे पई वज़ीर आज़म खां जेका डिमांड कई उहा इंपॉर्टेंट हुई, जेका पीपल्स पार्टी जे अॻियां डिमांड कई आहे बल्दियाती वारी उहा वधीक इंपॉर्टेंट आहे अव्हांजी नज़र में? ॾिसो मसइलो इहो आहे त गवर्नमेंट त पीपल्स पार्टी वटि आहे न, जेकॾहिं महकमा बल्दियात जो मामिलो आहे त बल्दियात जो मिनिस्टर त हिननि जो हूंदो, सही पावर त मिनिस्टर ई हूंदा, बजट सिंध गवर्नमेंट ॾींदी। ठीकु आहे। हाणे हुननि खे MQM अचे इन दफ़ा थी आहे त भई हुनखे कम अज़ कम हिन शहर जो पावर त ॾियो भला। ठीकु आहे। त हाणे उनखे आहे त कंहिं तरीक़े सां हाणे उनखे उहो इन करे ॾियणु खपे मुकमल पावर छो कि हिन शहर में उहो न आहिनि। सही आहे। ॿियूं आबादियूं ॿियनि ज़बान ॻाल्हाइण वारा आहिनि
ऐं तव्हां ॿियनि ज़बान वारनि खे अलॻि कंदो एम क्यू वारा उर्दू ॻाल्हाइण वारा एम क्यू वारा जे पाण उहे अक़िलत में अची था वञनि ठीकु आहे। हिन शहर जे अंदरि में तव्हां सभिनी खे अलॻि कयो त अक़िलत में हिते हा। त उनखे तव्हां कीअं था ॾेई सघो तंहिं करे ॻाल्हि इहा आहे त तव्हां हेॾो सूबनि जूं ॻाल्हियूं थियूं हलनि डिमांडूं भई तव्हां माण्हुनि खे फैसिलिटेट कयो माण्हुनि खे सहूलियत ॾियो ठीकु आहे। महांगाई ख़तमु कयो माण्हुनि खे रोज़गार ॾियो त इहे झगड़ा ऑटोमेटिक ख़तमु थियणु खपनि पोइ हिननि जो ख़तमु थियणु हुनजो बि थी वञे कंहिंजे पीपल्स पार्टी खे सभु खां पहिरियों सियासी जेको हुन मथां दबाव ऐं प्रेशर जेको आहे इन खां इहो रिलीज़ थी वेंदो सही आहे। ॿी ॻाल्हि जेकी इहे फ़ैसिला थींदा अदब एतमाद वारा वॾे पैमाने ते इन में ख़ाली पीपल्स पार्टी न आहे न मुस्लिम लीग नून आहे न मौलाना फज़ल आहे इन में एस्टेब्लिशमेंट इनवॉल्व आहे हूंदी ठीकु ऐं हुअण बि खपे छो त तव्हां वॾे पैमाने ते ॻाल्हियूं कयो था ठीकु आहे। पोइ तव्हांखे सभिनी खे ख़ुशि करिणो पवंदो मतिलबु एस्टेब्लिशमेंट खे ग्रीन सिग्नल मिलियल आहे तॾहिं या तहरीक अदम एतमाद पेश पई ॾिसो न कंहिं न कंहिं हंध ते इन्वॉल्वमेंट हूंदी न ईअं त कोन्हे त जेको ठीकु आहे असांजे समय अचानक रातो राति न्यूट्रल थी वञे इहो जेको टर्न आयो आहे एस्टेब्लिशमेंट जो अपोजिशन ॾे इन जी वजह छा था सम्झो नवंबर जो महीनो गुज़िरियल साल न नवंबर महीननि जी कहिड़ी हिते अहमियत आहे हिते ॻाल्हि आहे जेके मामलात आहिनि जेका अपॉइंटमेंट थी हिकिड़ी ख़ासि हा न ठीकु आहे इहे शयूं आहिनि उहे पंहिंजे हिसाब सां पर ॻाल्हि इहा आहे त हिन वक़्तु जेको मामिलो आहे उहो ॾिसो 3.5 साल जो वॾो अरसो आहे जेको गवर्नमेंट कढी वई ठीकु आहे। ऐं जेके हिन खां इमरान ख़ान खां कमु वठणा या वरिता ॿिया या न करे सघियो उहो चैप्टर क्लोज़ थी वियो ठीकु आहे। ऐं ॿी ॻाल्हि त जेको मेन मसइलो इहो आहे त जेको टेंशन मुल्क में पैदा थियो आहे जेका हलचल पैदा थी वई आहे इन जा असरात त पवंदा न मुल्क जी सियासत ते पवनि था न ठीकु आहे। उनखे रोकणो त आहे न कंहिं तरीक़े सां त इहे सभु शयूं आहिनि हिन में ऐं ॿियो त हिज़्ब इख़्तिलाफ़ जी सभु जमात हिकु तरफ़ आहिनि सही अञा कोन हिकिड़ी पार्टी जे ॿ हुजनि त चलो मामिलो हल थी वञे ठीकु आहे। सभु हिकु तरफ़ आहिनि तंहिंजे करे इन में एस्टेब्लिशमेंट खे पंहिंजो किरदारु अदा करिणो आहे हाणे ॻाल्हि इहा आहे त इहो मामिलो कीअं चवंदा आहिनि ऊठ किस करोड़ बैठता है इहा ख़बर पइजी वेंदी नाम छा पियो थिए ठीकु आहे। पर ॿिन्ही सूरतुनि में मां सम्झां थो त माण्हुनि जी भलाई लाइ सोचणु खपे ठीकु हिज़्ब इख़्तिलाफ़ बि सोचे ऐं इमरान ख़ान बि सोचे सही आहे। भली तव्हां पाण में विढ़ो जंहिं हंधा असां सियासत कयो पर सियासत में हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो जमहूरियत खे तव्हां रुॻो पंहिंजे पावर जी ॾाकण न सम्झो ठीकु त तव्हां वोट खटे तव्हां प्राइम मिनिस्टर थी वियो तव्हां वज़ीर थी वियो भई ॻाल्हि आहे जमहूरियत जा जमहूरी रवैया बि त हुअणु खपनि न हाणे जमहूरी रवैया तव्हांखे नज़र अचनि था न कहिड़ा रवैया हुजनि खपनि जमहूरियत जा असरात आवाम ताईं पहुचणु खपनि घुरिजनि उहे नज़र कोन था अचनि ठीकु आहे। हिते रुॻो पर्सनलाइज़ शयूं नज़र पियो अचे ठीकु मां सम्झां अच्छा नवाब वसाण साहब इहो ॿुधाइजो त जेकॾहिं तहरीक अदम एतमाद हाजी नवाब वसाण सां असांजो राब्तो मुनक़द थी वियो आहे ख़ुर्शीद अब्बासी साहब इनखे हितां कंटिन्यू कंदासीं त जेकॾहिं तहरीक अदम एतमाद कामयाब थी वञे त ही पार्टियूं जेके अपोज़िशन में आहिनि अहिड़ो छा कंदियूं जेको इमरान ख़ान नथो करे मतिलबु छा पेट्रोल ऐं जेके महांगाई जेका माना रेट हाई थी विया आहिनि इहे घटि थी वेंदा या मुल्क जी जेका सूरत हाल आहे IMF मां निकिरी ईंदा छा अहिड़ो नओं कंदा जेको इमरान ख़ान न कयो आहे इहो तमामु वॾो सुवालु आहे छो त इमरान ख़ान जेके 10 रुपया घटि कया पेट्रोल ते उहो अॻिली बजट ते अनाउंस करे वियो आहे ठीकु हाणे अदम एतमाद जी तहरीक कामयाबु वञे बि थी त हे छा अॻिली बजट ताईं छा पेट्रोल क़ीमत वधाए न सघंदा थी सघे थो वारा मुमकिन आहे वधाईंदा त भई साॻा माण्हू पथर खणी वेंदा हिन जे मथां त भई वॾो फ़ैसिलो करे वरी माण्हुनि खे इमरान ख़ान प्यारो लॻंदो त भई उहो वॾो फ़ैसिलो कयो तव्हां छा था कयो सही हाणे ॻाल्हि इहा आहे त हिते ॿ तरफ़ा हिकु त पंहिंजी असां वटि गड़बड़ घणी आहे सही तरह सां जमहूरियत मुस्तक़िम न थी सघी आहे ठीकु आहे। असांजा जमहूरी ज़हन सही ठही सघिया आहिनि ऐं हीअ हिकिड़ी समाजदारी जी मूंखे त वेठ थी लॻे यानी सरदार वॾेरा इहे सभु मैदान ते लथल आहिनि पैसनि जी ॻाल्हि पई हले को त चए 20 करोड़ न को 18 करोड़ न अलाए छा हिन शयूं अचनि सही ॿियो जेको शहरी सरमाएदार आहिनि उनजी पहिरीं इन्वॉल्वमेंट थी आहे सियासत में सही पहिरियों शहरी सरमाएदार उहो सरमायो जमा कंदा ऐं पंहिंजा कम हलाईंदा सियासत वॾेरा ऐं सरदार कंदा ठीकु आहे ऐं चौधरी ख़ान हाणे जेको आहे सो जेके शहरी जेके सरमाएदार उहे इन्वॉल्व थिया आहिनि मुकमल हुन में उनजा असरात नज़र अचनि था असांखे तॾहिं इहा जेका वेड़ आहे मां सम्झां थो त इन वेड़ खे माण्हुनि जे मफ़ाद में ख़तमु थियणु खपे ऐं जेको कुझु सोचे भली हिज़्ब इख़्तिलाफ़ सोचे या इमरान ख़ान वारा सोचनि सभु माण्हुनि जे मफ़ाद में सोचणु खपे मुल्क जे मफ़ाद में सोचणु खपे त भई इन तब्दीली खां पोइ उहा कहिड़ी तब्दीली ईंदी जंहिंमें माण्हू ख़ुशि थींदा उहा नज़र कान थी अचे फ़िलहाल हिन झगड़े में नाज़रीन स्पेशल टॉक में ख़ुर्शीद अब्बासी साहब असां सां गॾु मौजूदु हुया पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो अली अज़ीज़ जी बि मौजूदु हुया ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जा नवाब वसाण भी मौजूद हुआ। प्रोग्राम जो वक्त हींअर पुॼाणी ते पहुतो आहे। ॻाल्हि खे कंक्लूड ईअं कंदासीं त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ हुजे, पाकिस्तान पीपल्स पार्टी हुजे या पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज़ हुजे, हुकूमत जंहिंजी बि हुजे,
असरात जेके आहिनि अवाम ताईं पहुचणु घुरिजनि ऐं अहिड़ी हुकूमत हुजणु खपे जंहिंजो फ़ाइदो अवाम खे थियणु खपे। छो त तहरीक अदम एतमाद पेश थियण खां पोइ जेकॾहिं तहरीक अदम एतमाद कामयाबु थी वेंदी त छा जेका नई हुकूमत हूंदी उहा अवाम खे रिलीफ ॾियण में कामयाबु थी वेंदी? छो त पाकिस्तान जी जेका हुकूमत आहे इन वक़्त जी उहा IMF प्रोग्राम में वियल आहे ऐं IMF जा कुझु पंहिंजा शर्त हूंदा आहिनि, अवां न चाहींदे बि उन्हनि ते अमल कंदा आहियो त उन सां पोइ अवाम खे वधीक नुक़सानु थींदो आहे। छा तहरीक अदम एतमाद कामयाबु थियण खां पोइ हिन 1.5 साल में इमरान ख़ान अवाम जूं हमदर्दियूं ॿीहर हासिल करे 2023 वारी इलेक्शन में हिकु दफ़ो ॿीहर कामयाबु थी सघे थो? इहा बि हिकु पॉसिबिलिटीज़ मौजूदु आहे त इमरान ख़ान अवाम वटि इहो नैरेटिव खणी वञी सघे थो त पाकिस्तान जी जेका अपोज़िशन आहे, जेका करप्ट अपोज़िशन आहे बक़ौल इमरान ख़ान जे, जिते कुझु साबित त न थियो आहे पर इमरान ख़ान उन्हनि खे करप्ट टोलो चवंदो आहे, त उहा उनखे हुकूमत नथी करणु ॾिए, लिहाज़ा उन्हनि खे जेको आहे 1/3 मेजॉरिटी जेका आहे उहा मिलणु खपे त हू हुकूमत आराम सां करे सघे। अॼु जे प्रोग्राम में एतिरो ई। ख़ुर्शीद अब्बासी साहब, वॾी महिरबानी अव्हां जी प्रोग्राम में जॉइन करण जे लाइ। अव्हां सां मुलाक़ात थींदी अॻे प्रोग्राम में। तेसिताईं पंहिंजे मेज़बान इशफाक अहमद खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।